चीनी परडेही वजीर चिनगोंग जी परडेही ऑफिस आमद। परडेही वजीर बिलावल भुट्टो ज़रदारी चीनी हम मनसब जी परडेही ऑफिस पहुंचण जे आजियां कई। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं चिनगोंग विच में वन ऑन मुलाकात, बेतरफ़न लागापन ऐं ख़िते जी सूरत हाल ते ॻाल्हियूं। पाकिस्तान, चीन ऐं अफगानिस्तान जो 3 मुल्की इजलास बि जारी। इमरान खान ऐं बुशरा बीबी के तोशाखाना केस में नैब पारां तलबी जा नोटिस गैर कानूनी करार। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान ऐं बुशरा बीबी जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत चयो आहे त नैब जे इमरान खान ऐं बुशरा बीबी जी तलबी वारे नोटिस जी का बि कानूनी हैसियत नाहे। नैब खे नोटिस खां पहिरीं कानूनी घुर्जूं पूरियूं करणियूं पवंदियूं। नैब समूरियूं कानूनी घुर्जूं पूरियूं करे नओं नोटिस जारी करे सघे थी। ख्वाजा आसिर जी ॻाल्हियुनि गौर करणो पवंदो। अॻूणनि चीफ जस्टिसिस इफ्तिखार चौधरी, गुलजार अहमद ऐं साकिब निसार खां इजाज़त थियणु घुर्जे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त एस्टेब्लिशमेंट इमरान ठाहियो, आंदो ऐं हलायो, ॾिसणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी कश्मीर मसइले खे दुनिया आॾो रखियो। गुज़रियली PTI ऐं RSS हिक पेज ते हुया। नून लीग अॻवान आबिद शेर अली अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार खे मुल्की तबाहीअ जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। आबिद शेर अली चयो आहे त साकिब निसार ऐं संदसि पुट खे गिरफ़्तार कयो वञे। पार्लियामेंट खे साकिब निसार ते आर्टिकल 6 तहत केस हलाइणु घुर्जे। मुल्की तरक़ी रोकण लाइ नवाज़ शरीफ़ खे हटायो वियो, हाणे बि साज़िश थी रही आहे। हुक्मरान अदलिया ऐं जजिस ते हमला करे रहिया आहिनि। चूंडनि वारे फ़ैसिले ते बि अमल न पियो कयो वञे। PTI अॻवान अली नवाज़ आवान चयो आहे त सुप्रीम कोर्ट खे हाणे मुदाख़लत करणी पवंदी। इस्लामाबाद में कंहिंखे बि ॿाहिरि निकिरणु न पियो ॾिनो वञे। अदलिया सां यकजहतीअ लाइ रैली कढण जी बि इजाज़त न मिली रही आहे। लाहौर जी मक़ामी अदालत पारां तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि जी भञुरा ऐं पुलिस ते तशद्दुद वारे केस में ज़मानत मंज़ूर। अदालत यास्मीन राशिद, असद उमर, मियां असलम इक़बाल, फ़ारूक हबीब समेत 8 जवाबदारनि जी पकी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत पारां जवाबदारनि खे 1-1 लख रुपयनि जा मुतलका जमा कराइण जी हिदायत। टंडो ग़ुलाम हैदर में तालीम खाते जो नओं कारनामो। तालीम खाते जे इख़्तियारनि ॻोठ जमालुद्दीन लाशारीअ जी ज़बून हाल प्राइमरी स्कूल खे इम्तिहानी मर्कज़ बणाए छॾियो। भरपासे जे 8 स्कूलनि जा शागिर्द स्कूल जे इमारत ज़बून हाल हुअण सबबि सख़्त गर्मीअ में वणनि हेठां वेही पेपर ॾियण लॻा। तालीम खातो अघोर निंड सुतल।